अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी पारां आज़ाद कश्मीर जे चूंडुनि में हिकु भेरो ॿीहर धांधलीअ जा इल्ज़ाम। पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी नयर बुखारी चयो आहे त मीरपुर डिवीज़न जूं 4 सीटूं ज़बरदस्ती पीपल्स पार्टीअ खां खसियूं वयूं। नून लीग जबर सां आज़ाद कश्मीर जे इलेक्शन खटी। धांधलीअ सां पीपल्स पार्टीअ खां सीटूं खटे इलेक्शन में ॾाढ जी रिवायत वधी वई आहे। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जे अॻुवाण सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नयर बुखारी चयो आहे त इलेक्शन में धांधली जो बुनियाद राणा सनाउल्लाह जे बयान सां रखियो वियो। मरहलेवार चूंडूं कराइण बि धांधलीअ जो हिसो आहिनि। पाकिस्तान में हुन खां अॻु कॾहिं बि मरहलेवार इलेक्शन नाहे थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मोहसिन नकवी जे बयान खे अहमियत न ॾियणु घुर्जे। नवनि सूबनि जो तरीक़ेकार आइन में मौजूदु आहे। सिस्टम खे नाकाम चवंदड़ हिकु भेरो हर ज़रूर घुमी ॾिसनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त एहतजाज जो सभ खे जमहूरी हक़ आहे। एहतजाज जो हिकु तरीक़ेकार हुजणु घुर्जे। रोड बंदि थींदा त कानून ज़रूर हरकत में ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे दौरे ते अॼु सऊदी अरब रवानो थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। पाक सऊदी लाॻापन समेत फ़िक़े जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। वज़ीर आज़म जी मसरूफ़ियतुनि सबबि वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी कयो वियो। महरान टीवी जी अॼु 19वीं सालगिरह मल्हाई पई वञे। नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं। हेड ऑफिस हैदराबाद मां महरान टीवी जी सालगिरह जी तक़रीब मुनक़िद। महरान टीवी जे सरवाण ग़ुलाम नबी मोराई ऐं ॿियनि केक काटियो। तक़रीब में कानूनदान मामा यूसुफ लखारी, सिंधी ॿोली जे बाख्तियार इदारे जे चेयरमैन शेर महराणी, सोबिया शेख ऐं ॿियनि जी शिरकत। भिटशाह में महरान टीवी जी सालगिरह जो केक काटियो वियो। डायरेक्टर न्यूज़ फारूक हकड़ो, प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर, अज़मतुल्ला कुंभर ऐं ॿियनि केक काटे लतीफ़ सरकार जी दरगाह ते चादर चाढ़ी। मीरपुर ख़ासि ख़ानगी स्कूल में एडवोकेट जावेद बाबर ऐं ॿियनि महरान टीवी जी सालगिरह जो केक काटियो वियो। घोटकीअ में शहरी इतिहाद तरफ़ां सालगिरह जो केक काटियो वियो। कंदकोट में महरान टीवी तरफ़ां सालगिरह मल्हाई वई। गुल मोहम्मद जखराणी समेत ॿियनि केक काटियो। काज़ी अहमद भरिसां ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले में पुलिस एहलकार शहीद। हिकु फोरो मारिजी वियो। शुगर मिल भरिसां मुक़ाबले दौरान पुलिस एहलकार मोहम्मद हसन कोसो शहीद थी वियो। मारिजी वियल मुबैना फोरो जी सुञाणप गुलाब शाह जे नाले सां थी। शहीद एहलकार जो मड़ काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल।